पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां कराची एयरपोर्ट वेझो धमाके जी मज़म्मत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। पीपी चेयरमैन जी वॾे वज़ीर खे अमन अमान जी सूरतहाल क़ाइमु रखण जी हिदायत कई आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वाक़े में ज़ख़्मी थींदड़नि जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां दहशतगर्दी इंतिहा पसंदी जे ख़ात्मे लाइ कोशिशुनि जी हिमायत जो विर्जा कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां कराची एयरपोर्ट वेझो वाक़े जी मज़म्मत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। पीपी चेयरमैन वॾे वज़ीर खे अमन अमान जी सूरतहाल क़ाइमु रखण जी हिदायत कई आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वाक़े में ज़ख़्मी थींदड़नि जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ बि कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां दहशतगर्दी इंतिहा पसंदी जे ख़ात्मे लाइ कोशिशुनि जी हिमायत जो विर्जा कयो वियो आहे।